गडियल क़ौमुनि तरफ़ां पाकिस्तान में ॿोॾ सटियलनि जी सहायता ऐं बहाली लाइ $16 करोड़ इमदाद जी अपील। परॾेही ऑफिस में गडियल क़ौमुनि जे मेंबर मुल्कनि जी गॾिजाणी दौरान पाकिस्तानी इख़्तियारनि तरफ़ां बरसात ऐं ॿोॾ सबबि थियल तबाही बाबति ब्रीफिंग। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त आलमी बिरादरी खे गडियल क़ौमुनि जे फ्लैश अपील ते भरपूर मोट जी ज़रूरत आहे। मौसमियाती तब्दीलियुनि सबबि बरसात ऐं ॿोॾ जी तबाही खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। वॾी तइदाद में इंसानी जानियूं ज़ाया थियूं आहिनि, चौपायो माल मरी वियो ऐं इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो आहे। ॿोॾ मुतासिरनि ताईं खुराक ऐं दवाऊं सूधो ॿियूं बुनियादी शयूं पहुचाइण में ॾुखियायूं थी रहियूं आहिनि। चीन तरफ़ां $100 मिलियन युआन ऐं ऑस्ट्रेलिया तरफ़ां $20 लख इमदाद ॾियण जो ऐलान। सुप्रियो बंद के लॻल घारनि जे पाणी मेहर ऐं केनशाह विच में इंडस हाईवे खे ॿोड़े छॾियो। 3 फुट पाणी गुज़रण सबबि इंडस हाईवे ट्रैफ़िक लाइ बंदि। कराची ऐं हैदराबाद खां उत्तर सिंध ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी पयूं। पाणी मां गुज़रंदड़ हिकु ट्रक ऐं 2 मुसाफ़िर कोचूं किरी पयूं। मुसाफ़िर मौजज़ाने नमूने बची विया। यूसी गोज़ो भरिसां सुप्रियो बंद के लॻल घारे जो पाणी मेहर जी हदुनि में दाख़िल। आपाशी इख़्तियारनि जो चवणु आहे त RD 12 गोज़ो वटि सुप्रियो बंद के लॻल घारे जो पाणी केनशाह बाईपास के टकराइण बाद मेहर जो रुख करे वरितो आहे। मेहर शहर में ॿोड़ जो अलर्ट जारी थियण बाद लॾ पलाण तेज़। शहरी पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण लॻा। केतिराई ॻोठ पाणी हेठि थियण सबबि मुतासिर पाणी उकारे लॾ पलाण ते मजबूर। लाश में पाणी मां उकारे कब्रिस्तान निया विया। कब्रिस्तान पाणी हेठि अचण सबबि लाश में दफ़नाइण ॾुखियो थी वियो। मेहर शहर खे बचाइण लाइ रिंग बंद खे मज़बूत करण जो कमु जारी। केनशाह में ॿोड़ जो अलर्ट जारी थियण बाद लॾ फलाण जा हियां ॾारींदड़ मंज़र। इंतज़ामिया तरफ़ां राति देर सां सायरन वॼाइण ते अफ़रा तफ़री मची वई। औरतूं ऐं ॿार सवारनि लाइ दाहूं कंदा रहिया। लॾ फलाण बाद शहर जूं बाज़ारूं ऐं वेढ़ा वीरान थी विया। सुप्रियो बंद खे लॻल 1000 फुट घारे जो पाणी केनशाह ॾांहुं वधण लॻो। शहर जे ओलह तरफ़ खां MNV ड्रेन खे बि 50 फुट घारो पइजी वियो। पाणी भरपासे जा ॻोठ ॿोड़ींदो शहर ॾांहुं वधण लॻो। इंडस हाईवे पाणी हेठि थियण सबबि कराची ऐं हैदराबाद जो उत्तर सिंध सां ज़मीनी राब्तो काट आहे। इंतज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि शहरनि खे निधणको छॾे ॾिनो। जोही ब्रांच के कट ऐं MNV ड्रेन खे लॻल घारनि जो पाणी जोही शहर ॾांहुं वधण लॻो। पाणी जोही दादू रोड खे ओवरटॉप करे वरितो। ट्रैफ़िक मुतासिर। जोही जो भानसेराबाद खां पोइ दादू शहर सां बि ज़मीनी राब्तो काटा थियण वारो। ॿोड़ जो अलर्ट जारी थियण बाद जोही मां लॾ पलाण जो सिलसिलो जारी। ट्रांसपोर्टर्स कुदरती आफ़त में बि भाड़ा बीणा करे छॾिया। जोही शहर खे बचाइण लाइ रिंग बंद मज़बूत करण जो कमु जारी। सिंध बलोचिस्तान दंग ते खीरथर केनाल जे गड़ंग रेगुलेटर जा दर बंद करण ते जाफराबाद ऐं जैकबाबाद जी इंतज़ामिया आमू साम्हूं। PPMPA मुमताज़ रखराणी चयो आहे त जाफराबाद इंतज़ामिया खीरथर केनाल जे गड़ंग रेगुलेटर जा दर बंद करे छॾिया। खीरथर केनाल ओवरफ्लो थी रहियो आहे। गड़ी खैरो ऐं भरपासे जे इलाइक़नि में अॻु ई बरसाति तोड़े ॿोड़ जो पाणी मौजूदु आहे। जाफराबाद जी इंतज़ामिया गड़ी खैरो ऐं शहदाद कोट खे ॿोड़णु घुरे थी। गड़ंग रेगुलेटर जा दर बंदि थियण ख़िलाफ़ वॾे वज़ीर खे शिकायत कई अथऊं। चश्मा तुंसा गुड्डू ऐं सखर बैराज ते सिंधु में मथाएं दर्जे जी ॿोड़ बरक़रार। तुंसा बैराज ते चाढ़ बाद वाक़िरा 6,22,095 क्यूसेक रिकॉर्ड। तुंसा जे वाक़िरनि में 18 कलाकनि दौरान 22,000 क्यूसेक वाध रिकॉर्ड।
गुड्डू बैराज से सिंधु जा वकरा 5,12,595 क्यूसिक थी विया। सखर बैराज वट दरिया जा वकरा 5,30,750 क्यूसिक बरकरार। नौशहरा वट काबुल नदी के वकरन में लात शुरू। काबुल नदी ते इंतहाई मथाएं दर्जे की बोड बरकरार। सांगड़ में बरसात का पोइ सिम नालन के लगल घारन की तबाही। पानी शहर के भरपासे कायम समय गोठ बोड़े छड़िया। नारावेली ऐं सांगड़ ट्रेन के लगल घारा बंद न थियण सबब पानी तेजी से अगते वधण लगो। सांगड़ शहर के मुख्तलिफ इलाकन में बे बरसाती पानी निकाल नथी सघियो। शहरी जिंदगी मफलूज बणियल। पानी हेठ आयल इलाकन में बोड मुतासिर बे यारो मददगार वेठल। रस्ता पानी हेठ अचण सबब मुतासिरन के लड़ पलाण में रुकियायूं। LBOD जे सिम नालन ऐं शाखुन के घारन चूं तबाहकारियूं जारी। पुराणे ढोरे के लगल घारे बदीन जिले में तबाही मचाए छड़ी। घारे जो पानी सवें गोठ बोड़ींदो पिंगरियो ऐं समन सरकार के हदन में दाख़िल। पानी शहरी आबादी ॾांहुं तेजी से वधण लगो। बुॾी वियल इलाकन में माण्हुनि जी पंहिंजी मदद पाण तहत लॾ पलाण जारी। सवें खानदान बंदन ऐं शाखुनि जे किनारनि सूधो रोडन ते खुलियल आसमान हेठ बेयारो मददगार वेठल। पुराण ढोरे ऐं जकस शाख के लगल घारा बंद न थियण ख़िलाफ़ एहतजाज। सवें गोठन के माण्हुनि तरफ़ां जुडो रोड ते धरणो। बदीन इंतजामिया ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। शहरनि तरफ़ां घारा फौरी बंद करण जो मुतालबो। नओं कोट भरिसां पुराणे ढोरे के लगल 300 फुट घारो बधण जो कम जारी। आपाशी अमले तरफ़ां गरी मशीनरी ज़रिए घारो बधो पियो वञे। LBOD सिम नाले में पानी की सतह घटिजण लगी। 2 ॾींहनि में 4 फुट लात रिकॉर्ड। थर ऐं नओं कोट के मीरपुर ख़ास सां ॻंढींदड़ पुल तां पानी घटिजी वियो। पुल नए ॾींहं बि ट्रैफिक लाइ बंदि। सिंध हाई कोर्ट वाहन के कट हणण खां रोके छॾियो। कमिश्नर सखर ऐं DC ख़ाइपुर के हुक्मनामा जारी। अदालत पंहिंजे हुकुम में चयो वाहिद खानवा, मीरवा ऐं टालपुर वॾा वाहन के लॻल कट बंदि कया वञनि। नवां कट लॻाइण खां पासो कयो वञे। सिंध के नंढन वॾन शहरन में सिम नालन वाहन ऐं शाखुनि के लगल घारन की तबाही। फरीदाबाद में सुप्रियो बंद के लगल खंड तबाही मचाए छड़ी। पानी सवें गोठ बोड़े छड़िया। रस्तनि ऐं घरनि में गोड़े जहिड़ो पानी बीहजी वञण सबब आम जिंदगी मफलूज। माण्हुनि लाइ लड़ पलाण जा लंघ भी बंद थी विया। केतिराई मुतासिर रस्तनि ते खुलियल आसमान हेठ बेयारो मददगार वेठल। आख़िरी चौदगी में फैज़गंज वाह के लगल घारनि जा रांगा जारी। रस्तनि ऐं घिटिन ते बीठल पानी निकाल नथी सघियो। घरनि ऐं सरकारी इमारतुनि में गोॾे जहिड़ो पानी बीठल। वार वेझो घाड़ ड्रेन के लगल 150 फुट के घारनि जूं तबाहकारियूं जारी। पानी शहर के गिड स्टेशन में दाख़िल। वार शहर सूधो समूरन लागापियल फीडर्स के बिजली की फ्राहमी मुअत्तल। दौड़ भरिसां सिम नाले के लगल घारो 1 हफ़्तो गुज़रण बावजूद बदिजी न सघियो। पानी केतिराई गोठ बोड़न बाद दौड़ 60 मील रोड खां ओवरटॉप थियण लॻो। दौड़ जो मुख़्तलिफ़ इलाक़नि सां ज़मीनी राब्तो काटा थियण जो ख़दशो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत पानी उकारे लड़ पलाण करण ते मजबूर। सिंधु में लाॻीतो चाड़ सबब लाड़काणो भरिसां आख़िर आगाणी बचाव बंद ते दबाव वधण लॻो। भरपासे क़ाइम केतिराई गोठ पानी हेठि अची विया। ज़मीनी राब्तो कटियल हुजण सबब फाथल ॻोठाणनि खे लड़ पलाण में रुकियायूं। ॻोठाणा सिर बचाए महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण लॻा। लाड़काणो शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसाती पानी निकाल नथी सघियो। आम जिंदगी मफलूज बणियल। सेवण भरिसां सिंधु दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण के नतीजे में बुॾी वियल वधीक 3 ॼणनि जा लाश। फौत थियलनि जो अंग वधी 15 थी वियो। फौतनि में नौजवान हमीद राहकोटो, नींगरी, इकरा ख़ासखेली ऐं नींगर राहील उमरानी शामिल। UC टल्टी में गुज़िरियल ॾींहुं दरिया में ॿेड़ी ऊंधी थियण सबब औरतुनि ऐं ॿारनि सूधो 25 ॼणा बुॾी विया हुआ। 12 लाश गुज़िरियल ॾींहुं हथ आया। 9 ॼणनि खे जीअरो बचायो वियो हो। बुॾी वियल हिकु नींगर जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी। साईं लबारी नारे बड़े का वरी पानी अचे को उबरा रे क्या करोगे पानी को लाठिया मारो साईं कराची सके दियो आवड़ घणी अचे लठू घणी पानी घणो कावड़ घणी अचे त लठियूं खणी पानी खे हणो। PPM ने मुनवर टालपुर तरफ़ां ॻोठाणनि खे मशवरो ॾियण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल।
जुरो जे दौरे दौरान मीर मुनवर टालपुर अॻियां ॻोठाणनि तरफ़ां पाणी नेकाल न थियण जूं दाहूं। वीडियो में ॻोठाणनि जी दाहुनि ते मुनवर टालपुर चयो त पाणी तमामु घणो आहे, काॾे कंदो। वीडियो वायरल थियण बाद सोशल मीडिया ते मीर मुनवर टालपुर मथां छिती तनक़ीद। हैदराबाद में सिंध एक्शन कमेटी के सॾ ते बरसात मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ मुज़ाहिरो। सैयद ज़ैन शाह, डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ अली जो, डॉक्टर नियाज़ कालानी ऐं ॿियनि जी अॻवानी में गुल सेंटर खां प्रेस क्लब ताईं रैली बाद धरणो। अॻवाननि चयो आहे त हुकूमत बोड मुतासिरनि जी वाहर बदिरां घारा ऐं कट हणाए रहियल इलाइक़ा बि ॿोड़े रही आहे। लखें मुतासिर दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। हुकूमती इदारनि सननि सार नाहे लधी। बरसात मुतासिरनि खे तुसाइण लाइ हैदराबाद ऐं कराची में टेंट सिटी ठाहिण जो मुतालबो। ऐं सिंध में बोड मुतासिरनि जी सहायता न थियण ख़िलाफ़ एहतजाजनि जो सिलसिलो जारी। जामशोरो में इमदाद न मिलण ख़िलाफ़ बोड मुतासिरनि जो M9 मोटरवे ते धरणो। मुख़्तलिफ़ शहरनि खां कराची वेंदड़ गाॾियूं केतिरी देरि ताईं बीठल रहियूं। केन शाह ऐं मेहर सूदो मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां दादू पहुतल बोड मुतासिरनि जो DC ऑफिस अॻियां मुज़ाहिरो। बोड मुतासिरनि पारां न्यू सब्ज़ी मंडी अॻियां इंडस हाईवे ते धरणो। खेमा ऐं राशन न मिलण ख़िलाफ़ नारेबाज़ी। मुतासिरनि चयो आहे त हुकूमत बोड मुतासिरनि खे निधणको छॾे ॾिनो आहे। बचन सूदो बुखूं काटण ते मजबूर आहियूं, केर बि सार नथो लहे।